अस्सलाम नाज़रीन, डीएच न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। गंबड़ मां सईद सिकंदर मंगी जी रिपोर्ट मूजिबि गंबड़ जे एसडी धाम में शहीद अमर रागी भगत कंवर राम जी 86वीं वरसी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें हिंदू बिरादरी जे मर्दनि ऐं औरतुनि ॾिया ॿारे तस्वीर अॻियां गुल निछावर करे लफ़्ज़नि सां भेटा पेश कई। उन मौक़े ते वरसी तकरीब में शिरकत कंदड़ जयप्रकाश ककरेजा शंकर लाल किशोर कुमार ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अमर रागी भगत कंवर राम बिना का मतभेद जे इंसानियत जी ख़िदमत कई। हिन पंहिंजे राग वसीले दुनिया में प्यार अमन जो दर्स ॾिनो ऐं रब खे रिझायो। हिननि वधीक चयो त एसएसडी धाम गंबड़ में अमर रागी भगत कंवर राम जी 86वीं वरसी तकरीब मल्हाए ॾियारी ॿारे लफ़्ज़नि सां भेटा पेश कई वई आहे।